सुल्तान पुट, अॼु तुंहिंजे चेहरे ते उदासी छो? न चाचा मुल्क अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। न पुट सुल्तान, अहिड़ी ॻाल्हि आहे जेका तूं मूंखां लिकाइण थो चाहीं, पर तुंहिंजो चेहरो साथ नथो ॾे। इहो ज़ाहिर थो करे त तुंहिंजे अंदर में का आंध मांध आहे जेका तूं ज़ाहिर नथो करणु चाहीं। चाचा मलूक, तव्हांखे छा ॿुधायां, कॾहिं कॾहिं इंसान दुबण में फासी पवंदो आहे ऐं उतां निकिरणु ॾाढो मुश्किल थी पवंदो आहे ऐं इंसान सहारो ॻोल्हींदो आहे इन उम्मीद में त इन दुबण मां कीअं निकिरिजे ऐं पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो आहे इंसान ऐं इन उम्मीद ते क़ाइमु हूंदो आहे ऐं रब पाक खां बाज घुरंदो आहे त मुंहिंजा परवरदिगार इन दुबण मां मूंखे कीअं बि करे कढ। ऐं रब करीम उन इंसान जो पाण ई सहारो बणिबो आहे, अहिड़ा हीला वसीला कढंदो आहे जो इंसान लाइ रस्ता खुली वेंदा आहिनि। उहा कहिड़ी परेशानी आहे जेका तुंहिंजे अंदर खे खाई रही आहे? मूं पंहिंजे हिननि हथनि सां तोखे नंढपण खां वठी पालियो आहे, मां तोखे ॼाणा थो, तूं कॾहिं बि एॾो परेशान नाहीं थियो। मां सम्झां थो तुंहिंजे अंदर में को अहिड़ो सूर आहे जेको तोखे अंदरो ई अंदर खाई रहियो आहे ऐं तूं उनखे ज़ाहिर नथो करणु चाहीं। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? चाचा मलूक, मूंखे ॾुख पंहिंजो न आहे, पर मूंखे ॾुख पंहिंजी धरतीअ जे ग़रीब मारूअड़नि, हारियुनि ऐं मज़दूरनि जो आहे जेकी हक़ हलाल जी कमाई कमाए पंहिंजे पघर जो पोरियो खाइनि था, जंहिंजे लाइ लतीफ़ सरकार फरमायो आहे, सजण ऐं साणीअ कंहिं अणासीअ विसरे, हेप तनी खे होए वतन जिन विसारे। चाचा मलूक, मूंखे मुंहिंजे वतन जा मारूअड़ा सांगीअड़ा उहे अज़ीज़ आहिनि, उन्हनि जी तकलीफ़ मूंखां बर्दाश्त कोन थी थिए। ही सिंध जा वॾेरा असांजे ग़रीब हारियुनि, नारियुनि ऐं मज़दूरनि खे अबोझ था सम्झनि ऐं असांजे हारियुनि जी महिनत जो फसल अनाज उन्हनि जे घर ताईं थो पहुचे। इहे वॾेरा पोइ बि असांजे हारियुनि, नारियुनि खे पंहिंजे पेर जी जुती था सम्झनि। इहो ॾुख मूंखे खारे थो विझे, मारे थो विझे। चाचा सुल्तान पुट, इहे ज़ुल्म असांजी हिन सिंध धरतीअ ते सदियुनि खां वठी हलंदा अचनि था ऐं असां सहंदा वठूं था। इनखे न तूं थो रोके सघीं न मां थो रोके सघां, इहे सभई सूर सहणा पवंदा। आख़िर केसी ताईं हिन धरतीअ ते इन्हनि ग़रीब मारूड़नि सां ईअं ज़ुल्म थींदो रहंदो? मुंहिंजो लतीफ़ सुहिणो कंदो त हिन धरतीअ ते को न को जोधो ज़रूर पैदा थींदो जेको इन ज़ालिमनि खे निस्तो ऐं नाबूद करे छॾींदो। ऐं उहो वक़्तु कॾहिं ईंदो चाचा, कॾहिं ईंदो? पुट सुल्तान, इन्हनि ज़ालिमनि उन्हनि जोधनि जा कंध झुकाए छॾिया आहिनि पंहिंजा ज़ुल्म करे करे। न चाचा, हाणे जोधो असां मां ई पैदा थींदो। सोणे लतीफ़ फरमायो आहे, खपुर खाहोड़नि सीं वॾो विधी वेर, नांग न वींदे निकिरी तो डर मथों पेर, ही तनी जो ढेर जिन जूनागढ़ जलायो। असां मां ई को जोधो पैदा थींदो जेको इन खपुरनि जूं मुंडियूं कटे उछलाए छॾींदो ऐं ग़रीब अबोझ मारूड़नि जा घाट ऊचा कंदो। हा पुट सुल्तान, अलाह कंदो त ईअं ई थिए। पुट, मूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि सोची। कहिड़ी चाचा मलूक? ख़ैर त आहे न? पुट, आहे त सभु ख़ैर, पर मां चाहियां थो त पंहिंजे पुट जे हथनि ते मेहंदी लॻल ॾिसां ऐं तुंहिंजे चेहरे ते मोड़ ॿधा, तुंहिंजी शादी करायां को सुठो रिश्तो ॾिसी। चाचा मलूक, मुंहिंजो फ़िलहाल को बि शादीअ जो इरादो न आहे। जेसीं ताईं मुंहिंजे देश जा मारूअड़ा सांगीअड़ा ख़ुशि ऐं आबाद कोन थींदा, ओसी ताईं आऊं शादी कोन कंदुसि। पर पुट, हिकु पीउ जी ख़्वाहिश हूंदी आहे त
त हू पंहिंजे औलाद जी ख़ुशी पंहिंजे अखियुनि सां ॾिसे। ऐं मां बि इहो ई थो चाहियां, तूं मुंहिंजो भाइटियो न पर मुंहिंजे पुटनि जा आहीं, पुटु आहीं। मूं त तोखे पंहिंजे हथनि सां पालियो आहे। बराबरि चाचा, पर फ़िलहाल शादी नथो करे सघां। खुदा जी कुदरत आहे साईं, छा ॿिली छा जुलाब। हाणे परू खान रत जा दरिया थो आहे, रेबड़ जे साले में बि दम ई कोन्हे जो तजे जे रत जो फुड़ो आहे। हिकिड़ी न जी भट ॾिनी मान, चीकट कढी छॾींदो साण, चीकट ची ची कंदा वधंदा, ची ची। दादा क्या क्या ना वरी छा थियो, केर थो रत जो हे दरिया आहे। ए परू जेको सदाई चवंदो आहे, परू चई छॾियो लोह ते लीकज वई, कहिड़ो ॾाठा ठपींदो अलाए छा। हाणे ख़बर छा थो चए, चए थो त तुंहिंजे रत सां दरिया जो रंग ॻाढ़ो कंदुसि। हाणे अथसि दम त अचे कढे रत मुंहिंजो करे दरिया ॻाढ़ो। अके त कोई छॾियासीं। तॻिया खान हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध, जेसीं ताईं गोर ऐं मां जहिड़ा आहियूं न, तुंहिंजे वार खे बि केरु हथु नथो लाए सघे। अड़े न परू ऐं सुल्तान खां मां डिॼण वारो पुटु ई कोन आहे। मूं में एतिरी ताक़त हिमत आहे, हिननि ॿिन्ही जूं मां मुठियूं अहिड़े तरीक़े सां मटींदुसि, अहिड़े तरीक़े सां मटींदुसि आहे न जो चीकट निकिरी वेंदा आहिनि, चीकट। तुंहिंजी ऐं गोर जी मूंखे ज़रूरत ई कान्हे का बाबा, तव्हां वञी पंहिंजे कमकार जी कयो। वरियाम जे वकड़ खां अॼु ॾींहं ताईं केरु बची न सघियो। इन्हीअ खे अहिड़ी पंजोड़ में बंदि कंदुसि जो फत कंदो फत कंदो फत कंदो फत कंदो, ईअं फत कंदो जीअं हाणे तारू कुतो पाणीअ में फत कंदो आहे, ॿाहिरि निकिरी न सघंदो आहे। भॼण जो रस्तो बि हथ कोन ईंदुसि। हा तूं परेशान न थी, हली था यार गोहर सां सलाह कयूं। अचु तुंहिंजी मर्ज़ी, हल। बाबा तव्हां ख़ामोश छो आहियो? तव्हांजी ख़ामोशी मूंखे परेशान थी करे छॾे। तव्हां हरू भरू उदास न रहंदा कयो। पुट, मां उदास न आहियां। मां सोचां थो त आख़िर ये दुख सूर ग़रीबनि जी क़िस्मत में छो हूंदा आहिनि। बाबा किनी आंगुर वॾी चङी आहे, बार बार मरण खां हिकिड़ो ई मौत चङो आहे। ऐं सुठो ई थियो जो सदोरी असांखे छॾे हली वई। तूं हरू भरू सदोरी लाइ उदास न थींदो कर। मां सदोरी लाइ उदास न आहियां पुट, छो त सदोरी जिते बि आहे ख़ुशि आहे। छा बाबा, तव्हांखे ख़बर आहे त सदोरी किथे आहे? हा पुट, मूंखे ख़बर आहे त सदोरी किथे आहे। पोइ सदोरी आहे काथे? सदोरी पंहिंजे घर में आहे। पंहिंजे घर में? सदोरी वॾेरे हाशिम ख़ान जी पनाह में आहे ऐं वॾेरो हाशिम ख़ान गुल्लूअ जो भाउ आहे। अच्छा, माना त इहा ॻाल्हि सच हुई त सदोरीअ भॼी करे गुल्लूअ सां शादी कई आहे ऐं उन सां गॾु काथे वञी वेही रही आहे। हालतूं त इहो ई थी ॿुधाइनि। बाबा शायदि तूं विसारे वेठो आहीं त वॾेरे हाशिम ख़ान ऐं असांजे ॻोठ जे वॾेरे जी पाण में दुश्मनी आहे। मूंखे ख़बर आहे पुट, पर सदोरी बि असां वटि नथी रहणु चाहे। उहा पंहिंजे साहुरनि में ख़ुशि आहे। बाबा जेका न भॼी वेंदी आहे उहा पंहिंजे मुड़ुस वटि न, पंहिंजे यार वटि हूंदी आहे। ऐं यार खां वॾी का गार कोन्हे का। अदा तॻिया ख़ुशि त आहिनि, सफ़ा हीणो लॻो पियो वई। अरे छा थियो आहे? मूंखे मन मस्तु लॻो पियो आहे, ॾंडो ॾोटो लॻो पियो आहे। छा थियो आहे? मां त चवंदो त मूंसां केरु खौसे त लेटायांसि। अदा पोइ हिन अङण ते दोलनि जा दधका कॾहिं था थियनि? अदी रुगो 2-3 ॾींहं दर्श, रुगो हिन अङण ते रुगो धधक 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 ॿुधंदी। अदा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा,
ख़ैर सां 2 पुट अथई, ॿिन्हिनि खे गॾु पढ़ाईंदे या धार धार? ख़ैर सां 2 अची जवान थिया आहिनि। अजी सही ॻाल्हि ॿुधाए, इन छोरे वारस चरे जे लाइ को संग ॿिए ई नथो, जंहिंखां तो संग घुरां हे बे झंग मोकणी थो करे। बाक़ी गोहर पुट जे लाइ संग ताड़े छॾे था। खोले छॾियो छो अदा? वो शम्मा जो वेठी आहे, उन सां कोन पढ़ाईंदेसि छा? हिकिड़ी न ची भट ॾिनी मैं ची ची कंदी वतंदी ची ची या ॻाल्हि थी करी। छो चरियो थी पियो आई छा? मूंखे छा लाइ ची भट ॾींदे? मूं कहिड़ो तुंहिंजो ॾोह कयो आहे? सच थी चवां त मच था लॻनई, माठ करे हाण पर आई छोकिरी जे नाले लाइ छा थो चवे? हाणे शम्मा ऐं गोहर जो जोड़ ठहे थो, ॻाल्हि थी करी। मुंहिंजो गोहर पुट आहे शहज़ादो, हुनजे लाइ मां शहज़ादी वठंदुसि। इहा शम्मा आहे ड्रिब जी मम केरु वठंदो बाबा? मां पुट गोहर खे शहज़ादीअ सां शादी कराईंदुसि, शहज़ादीअ सां। अड़े हाय, ॻाल्हि त दा करी तो पुट जो मोहांटो ॾिठो अथई, आहे त ढंढ जो सेसर हा। हिनजे लाइ हाणे ताईं शहज़ादी हूर परींदी, ऐं किथां शहज़ादी खे आणींदे जेका हिन सां पाण बि छॾ दा। हाणे तूं कान्हे का चाहे चाहे थी पे हवाला 2 टे चाहे जा कोप 2 टे मुंह मां कढी हुई तूं मूंखे निंड थी अचे। छितो थी पियो आई छा? छितो थी पियो छा? करे नाग खाधो अथई छा? सच ते मच लॻी था वञे। ख़ुशीअ जी ॻाल्हि छुटी। सेसर सेसर तूं वरी कहिड़ी? हलो हाणे हलो माई, मूंखे निंड थी अचे। उथ बंदि हट। ऐं चवई थी मुंहिंजो नालो न खण। हा सच थी चवां त इन करे थो चवीं सुहिणो अथई पुट। हथ न मूं ते खण, हथ न खण ते त अहिड़ो हणंदी सॼे यादि कदे। हा सची न सुमारे वांती थे वांती चुप। चाल को तुंहिंजो खावां थी छा? चाहे जो कोप थो प्यारी उन जो साहे मारियो अथई, अखियूं न फोटार मूं ते। हा वधीक न ॻाल्हि। छोरो वाकई मुंहिंजो सेसर आहे, पर गुरू हुनखे मुंहं ते त कोन सेसर चइबो आहे। पिरिया, तूं रोई छो थी? छा तोखे चाचे मलूक कुझु चयो आहे छा? न बाबो वीचारो छा चवंदो, हुनखे त मुंहिंजो सूरी खाई वियो आहे। इहे ई सोचींदो त रहे त मां तुंहिंजी शादी हिते छो कराई। चरी आखिर थियो छा आहे? ॿुधाए त सही न, ख़बर त पवे न। बशू आयो, मूंखे मार ॾेई वियो आहे। चए थो मूंखे पैसा ॾे त मां नशो वठां। बस पिरिया, सभु ॻाल्हि नसीब जी आहे। चाचो मलूक वीचारो मजबूर ऐं लाचार हुयो, जो तुंहिंजो पल बशूअ जे पल सां ॿधी छॾी। ऐं आउं बि मजबूर आहियां, मां बि कुझु नथो करे सघां। सुल्तान, बशू ज़िद करे वेठो आहे त मां सालार खान वटि हलां। तूं मूंखे ॿुधाए त मां छा कयां? मूंखे चए थो त हुन खां पैसा वठी ॾे, ऐं सालार खान चए थो त मूंखे तो मां धप थी अचे, ऐं मुंहिंजी गैरत मूंखे उते वञण नथी ॾे। या गैरत शल हिन बशूअ खे अचे, जो हिन खसीस वॾेरे सालार खे असां मां धप थी अचे। इहे लफ़्ज़ ॿुधण खां पोइ बि बशू चुप रहे। हिन सालार खे गिचीअ मां वठी इहो ॿुधाए त जिन हारनि नारनि जे करे, उन्हनि जी महिनत जे करे, उन्हनि जे पघर पसीने जे करे तूं इहो खाधो खाई थो, उन्हनि हारनि मां तूं नफ़रत थो करी। छा कयां? जहिड़ो बि आहे त मुंहिंजो मुड़ुसु। हाणे मां बशू जे चवण ते सालार खान वटि कोन वेंदसि। पिरिया, तूं बशूअ खे सओं सिधो जवाब ॾेई छॾ त तूं कॾहिं बि सालार ॾे पैसनि लाइ कोन वेंदी, ऐं चईंसि त इहो नशो पतो छॾे ॾे, ऐं तोखे बि सालार ॾांहुं पैसनि जे लाइ न मोकिले। हा, जेकॾहिं हाणे तोखे बशू ॿीहर पैसनि जे लाइ चवे न, त मूंखे ॿुधाए, तेन बशूअ खे मां थो सिधो कयां। सुल्तान, मां तोखे हथ थी ॿधां, बशू खे कुझु न चइजो। ठीकु आहे, तूं पंहिंजो घर संभाल।
सदोरी पंहिंजे मुक़दर खे चयो भेण। न दी, कंहिंजो ई ॾोह न आहे। मां कारी रात में मां पाण ई मुक़दर जो कजल पातो हो, जे सॼी हयाती लुड़कनि जी बख़्शिश ॾेई छॾी। सोचो हुयमि त मुंहिंजी हयातीअ में ख़ुशियुनि जा कांग हूंदा। न चओ सदोरी ईअं, तूं सिंध जा ई आहीं, तूं हिमत न हार। न चओ मूंखे सिंध जाई, न आहियां मां सिंध जाई। मां त पंहिंजे लुड़कनि सां पंहिंजे ई पेशानीअ ते पाण काराए मली आहे। मां सोचो हुयो त हयातीअ में हिकु रांदीको थींदो, जंहिंसां गॾु मां वक़्त जे पाछनि में ज़िंदगी जा 4 ॾींहं ख़ुशियुनि भरिया गुज़ारींदसि। सां गॾु मां ख़ुशियुनि भरिया ॾींहं, ख़ुशियुनि भरिया पल गुज़ारींदसि। ईअं न थियो अदी। सना, सदोरीअ जो मोह लथल आहे, को अहिड़ो वाह घुलियो आहे छा? ॿुधाए त। डॉक्टरियाणी वॾी कोशिश कई, पर मासूम जी जान न बचाए सघी। ओ अफ़सोस, जेका रब जी रज़ा। शायदि सदोरी जे नसीब में ओथर लिखियल आहे। रब जी रज़ा हुई जो ॿार बची न सघियो। ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में हूंदो आहे। मूंखे दिली तौर ते सदमो पहुतो आहे। तूं दिलेर औरत आहीं, दिल ते न वठजांइ। मां कहिड़ी क़िस्मत खे मयार ॾींदसि? बसि उमीदुनि ते जीअण जी हिकु पाण खे आथत ॾींदसि। जेसीं ताईं अखियुनि जा नीर वहंदा रहंदा, तेसीं ताईं मां बेवसीअ जी चादर वेढ़े रखंदसि। दिलि न लाहे सदोरी, अलाह साईं वॾो बाज़ारो आहे। जेकॾहिं हिकु दरवाज़ो बंदि कयो अथई त ॿियो खोलींदो। तूं हिम्मत कर। मां बेवसी ऐं सब्र खां सवा करे बि छा थी सघां? छा आहे रहियो मूं वटि? ज़िंदगीअ जूं चंद इहे कारियूं रातियूं, गमनि ॾुखनि तकलीफ़ुनि भरिया ॾींहं, बसि ख़ामोश थी के कुंड में मां गुज़ारे छॾींदसि। मूं वटि त का ख़ुशी रही न आहे। असांजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। शाल तुंहिंजी अखियुनि में लुड़क न अचनि। डिग्री बड़ी मैट्रिक सर्टिफिकेट, 1 क्लास पास। इंटर जो सर्टिफिकेट, 2nd क्लास पास। कहिड़े कम डिग्रियों में? डिग्रियुनि जे काय में त कोन्हे। बसि बशू अबा ही करी छा पियो तूं? जाल के बाहर नहीं तो साड़िया डिग्री जी ये मेरे साथ मौजला सिर्फ कागज दी कागज। तू चले न गाल के साड़ा तो तेरे जो को मकसद ही कोने ना मा खबर दे मा डिग्री जी का भी अहमियत नथी। अब्बा मूंखे त लॻे थो तुंहिंजो दिमाग़ ख़ाली खोखो थी वियो अथई। कहिड़ियूं उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं वेठो करी? छॾ हिननि खे। हमारी स्कूल या वो सर्टिफिकेट थी जन मूंखे स्किल न ॾियणी। स्किल तो समझ स्किल समझंदी? स्किल माना रोज़गार। ना बा न हिननि खे बाहि न ॾे बा हिननि खे छॾे ॾे हिननि खे मथां इन में को भलो अखर लिखियल हुजे। हाँ हिकिड़ी ॻाल्हि कयां, तुझे कॾहिं स्कूल मोकिलण जे बजाए मूंखे साबल लोअर वटि मोकिलिया मां त वॾो रोज़गार कयां। अब्बा को वक़्तु वियो आहे छा? न अञा बि वक़्तु वियो न आहे। तूं नशो छॾे ॾे। पोइ ॾिस आउं पाण तोखे दुकान खोले थी ॾियां न। ख़बर थी हाणे नशो न छॾे सघूं।
रग रग में खून बणजी हाणे अंदर घुमी रहियो आहे किथां छॾे सघो ऐं पहिरियों न पई सोचियां बचपन में जॾहिं उन वक़्तु सोचियां मां हाणे अरे अब्बा तुंहिंजो इलाज आउं कराईंदसि तूं ठीकु थी वेंदे पोइ ॾिसजांइ समाज में तुंहिंजो ई नालो थींदो पोइ तूं सुधरी पवंदे ऐं सुधरियल इंसान सॾिबे अमा हाणे वरी असां वटि छा बचियो आहे सुधरण जे लाइ कोन सुधरी सघंदा मां चङो हलां थो महकण गोहर तोखे ख़बर आहे त सदोरी काथे आहे? मूंखे त ख़बर न आहे पर मां सदोरी जी ख़बर बि रखां त छो रखां? जे ख़बर पई न त पेरनि हेठां ज़मीन निकिरी वेंदई। छो कंहिं वटि आहे सदोरी? सदोरी न पंहिंजे साहुरनि में पई रहे। छा मतिलबु आहे तुंहिंजो? सदोरी वॾेरे हाशिम खान वटि थी रहे? हा गोहर सदोरी हाशिम खान वटा। वॾेरे नादर खान सिर जी बाज़ी लॻाए सदोरी खे वापसि आंदो वरी उहो भॼी ओॾां वई पर इहा ख़बर तोखे कीअं पई? मूंखे त ख़ैर अॼु ख़बर पई आहे पर अदा परू ऐं बाबा खे त पहिरें ॾींहं खां ई ख़बर हुई। उहो बि परू ऐं सालियो चिपके वेठा आहिनि उन्हनि जी गैरत जोश नथी खाए। कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि? बस हाणे अदा परू बि छा करे चवे थो त किनी आंगुर वॾी चङी आहे त पोइ मारे न सदोरी खे वठे न या किनी आंगुर। पर हाणे सदोरी असां वटि आहे त कोन न। पर असांजे दुश्मन वटि त आहे न। दुनिया छा चवंदी त वॾेरो हाशिम खान सालार खान जा नंग पाण वटि रायो वेठो आहे। इहा ॻाल्हि बर्दाश्त खां मथे आहे। बस गोहर जे उहो उते ख़ुशि आहे त वञी धूड़ पाए कहिड़ो असां ते ॿार आहे। निशमा तूं औरत आहीं इन करे समझी न सघंदी पर असां ते असर पवंदो वॾो असर पवंदो। असां ते भला कहिड़ो असर पवंदो? बेगैरत सरबासी ऐं इहो मां बर्दाश्त न करे सघंदुसि। मूंखे परू सां ॻाल्हाइणो पवंदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।